नाज़िक कानपुर मेयर वेझो हादसे जो ज़ख़्मी फ़ौत थी वियो आहे। चइबा त फ़ौतियुनि जो अंग वधी चार थी वियो आहे। तफ़सील मालूम था गुलाम नबी महर खां। जी गुलाम नबी। अजी खानपुर मार वेझो ॻोठ इरशाद गडानी वटि 10 ॾींहं पहिरियां ॿिनि मोटरसाइकिल जाम सां टकर में फ़ौत थियल जेको फ़ौतियुनि जो अंग आहे उहो वधी जेको 4 थी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदासीं 10 ॾींहं अॻु जेको आहे सरदारगढ़ रोड ते इहो वाक़ियो पेश आयो, जंहिंमें जेको आहे सतार गडानी, अली बख़्श मार ऐं अब्दुल्ला गडानी जेको आहे मौक़े ते पहुची विया हुया। जॾहिं त हिकु ॼणे जेको आहे अब्दुरूफ़ गडानी खे जेको आहे गंती वारी हालत में जेको आहे इलाज लाइ जेको आहे वारस जेको आहे रहीम गांधी अस्पताल खणाया विया, जिते जेको अब्दुरूफ़ जेको आहे गडानी जेको आहे शदीद ज़ख़्मी हुयो। उहो ज़ख़्मनि सां जेको आहे हुनखे ICU में जेको आहे दाख़िल थी वियो हुयो। जेको केतिरा ॾींहं हुते जेको आहे हुन ज़िंदगी गुज़ारी, पर जेको आख़िरी जेको आहे हिकु राति जेको आहे उन जेको आहे पंहिंजी ज़िंदगी जी जंग जेको आहे विढ़दे जेको आहे उहो फ़ौत थी वियो आहे। अॼु उहो ज़ख़्म सां फ़ौत थी वियो आहे। जॾहिं त पुलिस जेको आहे मौजूदु जेको आहे हादसे जो पते गिरफ़्तारी ऐं लापरवाही सबबि पेश आयो। जॾहिं त इलाइक़े में शोक जी फज़ा छायल आहे ऐं फ़ौती जो जेको लाश जेको आहे जेका वारिस जेको आहे आबाई कोर्ट जेको आहे सभु ॾियारी उतां खणी अचनि पिया। जी गुलाम नबी, मेहरबानी।